समूरी सिंध जे ॿियनि शहरनि जी पीर वसण वासियुनि बि पेट्रोल शयुनि जे अघनि में वाध खे रद्द कयो आहे। इन हवाले सां पेश आहे ही रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असीं पीर वसण में मौजूद आहियूं, जिथे रातों रात वफ़ाक़ी हुकूमत पारां गरीब अवाम मथां पेट्रोल महांगो करे पेट्रोल बम किरायो वियो आहे, जंहिं सबब गरीब अवाम काफ़ी परेशान आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिननि जो छा चवणु आहे। 8-15 ॾींहं ही न्याज़ी हुकूमत जी जेका आहे ई रुगो पेट्रोल वधाइण ते पेट्रोल 10 रुपया 15 रुपया चढ़े थो त उनजे पोयों 200 रुपया हर शइ ते चढ़ियो पिए। असां हिन मां बाक़ाइदगी सां तंग आहियूं। वरी महांगाई गरीब माण्हूअ खे को ड्रगड़ मानी जे लाइ परेशान आहे। जेके अघ वधिया आहिनि इहो ज़ुल्म थो करे न। ज़ुल्म इन खां वधीक कहिड़ो ज़ुल्म आहे। निड़ीअ ते हथ ॾेयूं बीठो आहे न, त असां छा गाॾियूं हलाईंदासीं, छा पंहिंजे कारोबार कंदासीं। पोयों सस्तो थो मिले त महांगी बिजली ऐं पेट्रोल करे करे या पंहिंजा खीसा भरनि त असां पंहिंजूं मिल्क थो ठाहियूं। ही जेका असां तमामु बदतरीन हालत आहे, पेट्रोल तमामु घणो माना हायर थी वियो आहे। माना इन्फ्लेशन जे हिसाब सां जेके गरीब तबिको आहे उन लाइ तमामु हानिकार आहे। ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके माना प्राइवेट जॉब्स कनि था या फील्ड जो कमु कनि था या जेको मज़ूर तबिको आहे, उन्हनि लाइ तमामु ख़तरनाक शइ आहे। जेको रातो की रात में तेल में इज़ाफ़ो थियो आहे, डीज़ल तेल जेको महांगो थियो आहे, वफ़ाक़ जेका हुकूमत आहे इहा जेका अवाम खे जेको आहे सुञो करण थी चाहे, कंगाल करण थी चाहे। 12 रुपया रातों रात चाढ़ियो अथई। एॾो छो ज़ुल्म कयो अथई गरीब अवाम ते। गरीब अवाम अटो महांगो, खंडु चांहि हर शइ महांगी आहे ऐं पेट्रोल बि ॾींहों ॾींहुं चाढ़ींदो थो वञे हर महीने। छा चकर आहे? अवाम बिल्कुलु मरे थी ऐं गरीब अवाम काॾे वञे। ॾाढी परेशान आहे गरीब अवाम। एतिरो पेट्रोल महांगो थियो आहे, दिलि ई नथा करे जो पंप ते असां मोटी अचूं। ॿुधे न, इहो पुराणियूं सुराणियूं नयूं हर को वञे थो, खपे थो, जान छॾे थो। एॾो जो महांगो हाणे पेट्रोल कयूं। हाणे अलाह ताला हिदायत ॾींदो वॾे बादशाह खे। पेट्रोल महांगो थी वियो आहे, वॾी हालत थी वई आहे। असां गरीब माण्हू काॾे वञूं? हाणे गाॾियूं हलायूं या बंदि कयूं? ॿुधो, असां बचनि जी रोज़ी कंदा आहियूं हिन गाॾियुनि में साईं। सो वॾो असां गरीबनि सां ज़ुल्म थी वियो आहे। बाबा महिरबानी करे हिनखे कुझु सवलो कयो, कुझु हिनखे लाहियो पेट्रोल खे साईं। रहम कयो इंसान काॾों जी करे। असां हारी माण्हू आहियूं, डीज़ल वठी पेट्रोल गाॾियूं में घर जा ख़र्च सॼो माहौल वधी इंसान जीअण मुश्किलात थी वियो आहे। कुझु रहम जी नज़र कयो, कुझु ग़रीबनि जो एहसास धरियो। कैमरामैन अली अकबर सां फयाज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़, पीर वसण।